नाज़रीन, ईरान पारां सिंध में ज़रई सेक्टर ऐं ॿियनि शोबनि में $25 मिलियन जी सीड़पकारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर वसण सां ईरान जे कौंसल जनरल हसन नूरयान पारां कराची में मुलाक़ात दौरान अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। ईरान पारां सिंध में ज़रई सेक्टर ऐं ॿियनि शोबनि में $25 मिलियन जी सीड़पकारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर वसण सां ईरान जे कौंसल जनरल हसन नूरयान पारां कराची में मुलाक़ात दौरान अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। ईरान जे कौंसल जनरल हसन नूरयान मंज़ूर वसण सां तजारत ऐं ज़रई सेक्टर ते तावन करण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई आहे। ईरान पारां सिंध खे ट्रैक्टर, कंबाइन हार्वेस्टर ऐं ॿी ज़रई मशीनरी ॾियण जी आश बि कई वई आहे। ईरान सिंध खे बिज, कोल्ड स्टोरेज ऐं हाइब्रिड सीड ॿियनि मुल्कनि खां सस्ते अघ में फ़राहम करण जी क़ीमत ॾियणु चाहे थी। ईरान जे कौंसल जनरल जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं त पाणीअ जी खोड़ सबबि सिंध हुकूमत आबादगारनि जी सहूलियत लाइ ज़रई टेक्नोलॉजी मुतारफ़ कराइणु चाहे थी। मंज़ूर वसण जो अहिड़ो चवणु आहे। ईरान पारां सिंध में ज़रई सेक्टर ऐं ॿियनि शोबनि में $25 मिलियन जी सीड़पकारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़राअत बाबति सलाहकार मंज़ूर वसण सां ईरान जे कौंसल जनरल हसन नूरयान पारां कराची में मुलाक़ात दौरान अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे। ईरान जे कौंसल जनरल हसन नूरयान मंज़ूर वसण सां तजारत ऐं ज़रई सेक्टर ते तावन करण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां KTN न्यूज़ जे रिपोर्टर चीफ रिपोर्टर वहीद राजपर सां। जी वहीद, छा तफ़सील आहे? जी, ईरान पारां सिंध में ज़रई सेक्टर ऐं ॿियनि शोबनि में $25 मिलियन जी सीड़पकारी करण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़राअत बाबति जेको सूबाई सलाहकार आहे मंज़ूर वसण, उन सां ईरान जे जेको सफ़ारतकार आहे उन मुलाक़ात कई आहे वसाण हाउस कराची में। ईरान जे कौंसल जनरल मंज़ूर वसण सां जेको गॾियल जेको आहे तजारत ऐं जेके ज़रई सेक्टर आहे हुन में तावन करण बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई। ईरान पारां सिंध में ट्रैक्टर, कंबाइन हार्वेस्टर ऐं ॿी जेकी ज़रई मशीनरी आहे उन्हनि जे ॾियण ते पेशकश कई। ईरान सिंध खे सीड, कोल्ड स्टोरेज, हाइब्रिड सीड ऐं ॿियनि मुल्कनि खां बि जेको आहे जेकी शयूं आहिनि सस्ती क़ीमत ते ॾियणु चाहे थो। ईरान जे कौंसल जनरल इहा सूबाई सलाहकार खे जेको आहे पेशकश कई आहे। ईरान जे कौंसल जनरल इहो बि चयो त ईरान सिंध में ज़रई सेक्टर ऐं ॿियनि शोबनि में $25 मिलियन जी जेकी सीड़पकारी आहे उहो करणु चाहे थो। मंज़ूर वसण चयो त सिंध जो ज़िलो खैरपुर लखें टन जेको आहे उहो खारकूं ऐं जेको पैदा करे थो, उनजी जेको ॿाहिरि बि मोकिलणु चाहियूं था। मंज़ूर वसण इहो बि चयो पाणी खोड़ सबबि सिंध हुकूमत आबादगारनि जी ख़्वाहिश ते नई ज़रई टेक्नोलॉजी मुतारफ़ कराइणु चाहे थी। मंज़ूर वसण ईरान जे कौंसल जनरल खे चयो त टंडरोला ऐं हैदराबाद जो केलो आहे उहो ईरान खे वॾे तइदाद में एक्सपोर्ट कयो वञे थो। मंज़ूर वसण इहो बि चयो त हिन वक़्तु सिंध में पाणी जी जेको आहे सख़्तु खोट आहे ऐं जेको अञा ताईं पाणी जारी न थियो आहे, जंहिं सबबि जेके ज़राअत आहे सिंध जी हुनखे कापारी दर रसियो आहे। जी, वॾी महिरबानी वहीद राजपर तफ़सील ॾियण जे लाइ।